रसूलिल करीम अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। क़ाल अल्लाहु अज़्ज़ व जल्ल फ़िल क़ुरआनिल मजीद वयुसिरून अला अनफुसिहिम वलौ कान बिहिम खसासा वमन युक़ शुह नफ्सिही फ़उलाइका हुमुल मुफ़्लिहून। तमाम तर तस्बीहात, तहलीलात, तहमीदात, तारीफ़ात अकेले अल्लाह वहदहु ला शरीक लजिला लातादाद बेशुमार दुरूदी सलाम हुजन हबीबुल किबरिया इमामुल अंबिया खातिमुर रसूल जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात अक़दस मथा उलमाए किराम पहुँच चुका हन। बेहैसियत तालिब इल्म जे पंहिंजे पाण खे ऐं अवां अहबाब खे मुख़्तसर वक़्त जे अंदरि चंद नसीहतूं कंदसि इन दुआ सां त अल्लाह ताला मूंखे अवां खे सम्झण ऐं उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। हिकिड़ी आयत करीमा ऐं उन जे तशरीह तौज़ीह में चंद ॻाल्हियूं कंदसि। अल्लाह ताला क़ुरान मजीद जे अंदरि इहो ऐलान फरमायो वयुसिरून अला अनफुसिहिम वलौ कान बिहिम खसासा। अल्लाह जा मोमिन बाना उहे हन जेके पंहिंजे नफ़्स मथां ॿियनि खे तरजीह ॾींदा आहिनि, ॿियनि खे अहमियत ॾींदा आहिनि, ॿियनि खे हैसियत ॾींदा आहिनि। वलौ कान बिहिम खसासा अल्लाह तो फरमाए अगर उन्हनि खे भले पंहिंजी ज़रूरत भी हुजे पर उहे ॿियनि खे अहमियत ॾींदा आहिनि, ॿियनि खे तरजीह ॾींदा आहिनि। वमन युक़ शुह नफ्सिही फ़उलाइका हुमुल मुफ़्लिहून। दुनिया वारो जे पंहिंजे नफ्स ते कंट्रोल कयो आहे, ख़वाहिशात खां बची वियो आहे, फ़उलाइका हुमुल मुफ़्लिहून। यादि रखो माण्हू कामयाब आहे, ओ माण्हू कामरान आहे। इहा आयत करीमा छा लाइ नाज़िल थी आहे, शान नुज़ूल छा आहे? नबी काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी सैयदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाइनि था हिकिड़े मर्तबा नबी मजलिस में हिकिड़ो सहाबी आयो आहे, अची करे चवण लॻो अल्लाह जा नबी नबियुनि जा सरदार मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां बुखा आयल हां, मां उनायल हां, मां सतायल हां। अल्लाह जा पाक पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे खाधे जी ज़रूरत आहे। नबियुनि जे सरदार मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबी खे पंहिंजे घर वारनि ॾांहुं मोकिलियो आहे, वञी करे मुंहिंजे घर वारनि खे चओ मूं मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे महिमान खे खाधो खाराइनि। घरां जवाब मिलियो आहे नबियुनि जा सरदार मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम महीननि जा महीना गुज़री विया, घर में चुल्ह न ॿरी आहे, असां इन्ही बुखायल खे खाधो कीअं खाराईंदासीं? कासत मोटी आयो आहे, अल्लाह जा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अवां जे घरां जवाब मिलियो आहे घर में का शइ मौजूद न आहे का। नबियुनि जे सरदार मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐलान फरमाओ ए मुंहिंजा सहाबियो आम जा केरा जेको मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इन्ही मेहमान खे खाधो खाराए। अल्लाहु अकबर। मजलिस नबी मां हिकिड़ो सहाबी
नालो सैयदना अबू तलहा है रज़ियल्लाहु ताला अन्हु। दुनिया वारो अबू तलहा दौलतमंद कौन हो, मिल्कियत वारो कौन हो, अल्लाहु अकबर, वजीरो सदारत वारो कौन हो। अबू तलहा रज़ियल्लाहु अन्हु नबी जे सरदार मोहम्मद करीम सल्लम जो गरीब सहाबिया, मिस्कीन सहाबिया, फकीर सहाबिया। उन्हीं सहाबी जे हथ में वठी करे फरमा तो अल्लाह जा नबी मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अवां जे मेहमान के मां अबू तलहा पंहिंजे घर वठी वञण जे लाइ तैयार आ। अल्लाह जा नबी अवां जे मेहमान के अॼु अबू तलहा मेहमान नवाज़ी कंदो, अबू तलहा मानी खाराईंदो। सैयदना अबू तलहा रज़ियल्लाहु अन्हु उन्हीं फकीर के वठी करे, उन्हीं गरीब साहबी के वठी करे, उन्हीं बुखायल साहबी के वठी करे, उन्हीं उनायल साहबी के वठी करे पंहिंजे घर आयो आहे। घर जी जो अंदर दाख़िल थियो आहे, घरवारी के सॾु करे पुछा करण लॻो आहे, ॿुधा त सही घर में का शइ आहे या न। मां नबी जे सरदार मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मेहमान के वठी आयो आहे। मुसलमानों असां वटि सभु कुझु मौजूद हूंदो आहे, उन जे बावजूद भी असां चवंदा आहियूं कुझु भी कोन्हे। मेहमान ईंदो आहे, मेज़बान असां मेज़बानी न कंदा आहियूं, असां चवंदा आहियूं अल्लाह करे इन जो को ॿियो सुञाणण वारो निकिरी पए। फ़क़ीर ईंदो आहे, सभु कुझु मौजूद हुजण बावजूद भी चवंदा आहियूं साईं का बि शइ कान्हे, माफ़ कजां। अल्लाहु अकबर, ही सहाबी रसूल आहे। घरवारी का पुछा कि घर में का शइ मौजूद आहे या न। घरवारी चवण लगी आहे ॿी त का बि शइ न आहे सवाइ जव जे उन्हीं चंद दाणनि जे जेके असां पंहिंजे ॿारनि जे लाइ बचाए रखिया आहिनि। सैयदना अबू तलहा रज़ियल्लाहु अन्हु फरमाइण लॻा उहे जव जा दाणा तैयार कर, ॿारनि खे सुम्हारे छॾ, जेकॾहिं ॿार रोअण लॻनि पुठी ते ठपो ॾेई चइजांइ तैयार थिए पियो, मां आराम कयो। सैयदना अबू तलहा रज़ियल्लाहु ताला अन्हु जी घरवारी जव जा चंद दाणा तैयार करे रही आहे। सैयदना अबू तलहा रज़ियल्लाहु अन्हु मेहमान के वठी करे वेठा आहिनि। जव जा उहे चंद दाणा जेके ॿारनि जे लाइ बचाए करे रखियल हुया तैयार थिया, खणी करे घर में आयो। माई खे चई त जेका मेणबत्ती ॿरी रही आहे इन खे बंदि करे छॾ, इन जे लाइ त महिमान इहो महसूस न करे त हिन वटि अॻ में ई कुझु कोन्हे, जेको कुझु अथसि इहो मूंखे खाराए छॾींदो, पोइ पंहिंजे लाइ छा बचंदसि। अल्लाह अकबर। सैयदना अबू तलहा रज़ियल्लाहु अन्हु जी घरवारी उहा मेणबत्ती बंदि कनि था, पाण महिमान सां वेठो आहे, महिमान सां गॾु खाइण शुरू कंदो आहे, महिमान जी जो खाईंदो आहे। सैयदना अबू तलहा रज़ियल्लाहु अन्हु ख़ाली हथ खणी करे मुंहं ते ईंदो आहे ताकि महिमान महसूस करे त अबू तलहा भी मूंसां गॾु खाए रहियो आहे। रात गुज़री आहे, अॻे ॾींहुं इन महिमान खे वठी करे सैयदना अबू तलहा रज़ियल्लाहु अन्हु नबी मजलिस में आयो आहे। अल्लाह जे नबी ते नज़र पई, नबी जा सरदार मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुस्कुराए रहिया आहिनि। फरमायो अबू तलहा तुझी मेज़बानी आसमान वारो अर्श मां ॾिसी रहियो आहे। अबू तलहा तुझी मेज़बानी ते न सिर्फ मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुस्कुराइनि पिया, बल्कि आसमान मां अल्लाह बि तुझे मेज़बानी तां मुस्कुराए रहियो आहे। अल्लाह त एॾो ख़ुशि थियो आहे जो न फ़क़त ख़ुशि थियो आहे, फरमाई अल्लाह इन्ही ख़ुशी मां क़ुरान नाज़िल फरमायो आहे। क़ुरान में ऐलान फरमाई
वयुसिरून अला अनफुसिहिम वलौ कान बिहिम खसासा। ए मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तुझा सहाबा उहे हन जेके पंहिंजे पाण मथां ॿियनि खे तरजीह ॾींदा आहिनि, ॿियनि खे अहमियत ॾींदा आहिनि, ॿियनि खे हैसियत ॾींदा आहिनि। घर में चंद जव जा दाणा हा जेके अबू तलहा रज़ियल्लाहु अन्हु जी घरवारी पंहिंजे ॿारनि जे लाइ रखिया हा, पर जीअं जो बुखाइल आयो आहे, जीअं जो सताइल आयो आहे, न ॿारनि खे खारायूं न पाण खाधऊं, उन्ही फ़क़ीर खे खाराए छॾियूं। अॻिते ऐलान फरमाई वमन युकशो नफ्सी फउलाइक हुमुल मुफ़्लिहून। ए मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जीअं बि पंहिंजे नफ़्स ते कंट्रोल कयो आहे उहो कामयाब थी वियो आहे, उहो कामरान थी वियो आहे, उन निजात हासिल करे वरिती आहे। असां वटि सभु कुझु हूंदो आहे, पर इहो चई कंहिंखे न ॾींदा आहियूं सही मूंखे बि ज़रूरत पई सघे थी, आउं बि इंसान आहियां, पोइ मूंखे केरु ॾींदो? अल्लाह जा बाना तोखे ज़रूरत पई कान्हे, ॿिए खे ज़रूरत आहे। थी सघे तोखे ज़रूरत न पए, तंहिंजे करे जंहिंखे ज़रूरत आहे उन जी ज़रूरत पूरी कर। जेकर तूं ॿिए जी ज़रूरत पूरी कॾे अल्लाह तोखे ज़रूरतनि में कोन विझंदो। तुंहिंजा दोस्तो निहायत जी मुख़्तसर तशरीह जे साम्हूं पेश कई है। मौसम के हवाले से तबीयत भी सही ना है, उलमा इकराम भी पहुँची चुका हैं। अल्लाह ताला का दुआ करो था अल्लाह सही असांखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। बग़ैर के ताक़ीर जे फज़ीलतुल शेख मौलाना अब्दुल फ़त्ताह बालादी फ़िज़ुल्लाह के दावती खिताब ॾींदासीं, पाण चनी खिताब फरमाए।